अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहा है SS न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा सज्जाद। नाज़े सब खां पहिरीं नमक जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। वाइस चेयरमैन PTI शाह महमूद कुरैशी जमशेद चीमा ऐं मुसरत जमशेद चीमा 15 ॾींहनि लाइ नज़रबंद। टिन्ही अॻवाननि खे गुज़िरियल ॾींहुं आज़ादी खां पोइ ॿीहर टे MPO तहत हिरासत में वरितो वियो हो। शाह महमूद कुरैशी जी पार्टी छॾण वारी अफ़वाहुनि जी तरदीद। पार्टी छॾण जो सिलसिलो टॉप लीडरशिप ताईं पहुची वियो। अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर शीरी मज़ारी जो पार्टी छॾण सां PTI खे वॾो नुक़सान। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर फयाज़ुल हसन चौहान बि पार्टी खां अलहदगी इख़्तियार करे छॾी। 3 पंजाब असेंबली जे मेंबर ऐं 2 सिंध असेंबली जा मेंबर बि इमरान खे अलविदा करे छॾियो। लाहौर हाई कोर्ट क़ौमी असेंबली जे तक NA 108 ऐं NA 118 ते नंढी चूंड मुलतवी करे छॾी। PTI अॻवान फारूक हबीब ऐं एजाज़ शाह चूंडूं रोकण लाइ हाई कोर्ट में दरख़्वास्तूं दाख़िल कयूं हुयूं। ॿिन्ही तकनि में 28 मई ते ज़िमनी चूंडूं थियणियूं हुयूं। कराची एयरपोर्ट ते क़ौमी एयरलाइन सां पखी टकराइजी वियो। जहाज़ जी उॾाम बाद 17 मिंटनि खां पोइ कराची एयरपोर्ट ते वापसि लैंड करायो वियो। हिफ़ाज़ती लैंडिंग खां पोइ जहाज़ जो मुआइनो कयो पियो वञे। कंडियारो भरिसां मोहब्बत देरो लिंक रोड ते मोटरसाइकिल सां ट्रैक्टर ट्राली जो टक्कर, औरत फोत, 2 ॼणा ज़ख़्मी, नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। अस्पताल में सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ वारसनि जो एहतजाज। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जो हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।